वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ की सदारत हेठ नए अमरीकी टैरिफ के जायज़े बाबत इजलास। वापारी लागापन के हथी ॾियण ऐं नए टैरिफ के हवाले से ॻाल्हियुनि लाइ आला सतही वफ़द अमरीका मोकिलण जो फ़ैसिलो। वफ़द में नाले वारियूं कारोबारी शख़्सियतूं ऐं एक्सपोर्टर्स भी शामिल हूंदा। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ चयो आहे त पाक अमरीका वापारी लागापा पुराणा आहिनि। हुकूमत अमरीका सां वापारी भाईवारी के मज़बूत बनाइण जी ख़्वाहिशमंद आहे। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ जो हैदराबाद सखर मोटरवे मंसूबे जो कम जल्द शुरू करने जो ऐलान। वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह ॾांहुं लिखियल ख़त में वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ चयो आहे त मोटरवे की तामीर जल्द शुरू कई वेंदी। सिंध जा मोटरवे बाबत ख़दशा जायज़ आहिनि। मंसूबो जल्द शुरू कयो वेंदो। ज़ाती दिलचस्पी आहे त हैदराबाद सखर मोटरवे जल्द तामीर थिए। हैदराबाद सखर मोटरवे के जल्द PSDP जो हिस्सो बणायो वेंदो। NFC अवार्ड वारे मामले ते सेनेट के नाले बाबत स्टैंडिंग कमेटी जो इजलास ईंदड़ हफ़्ते कराइण जो इम्कान। मौजूदा NFC अवार्ड 2009 में पीपल्स पार्टी हुकूमत तय कयो हो त NFC अवार्ड जो मुद्दो गुज़िरियल 15 सालनि खां हर साल वधायो पियो वञे। कराची बार के सदर आमिर नवाज फराइज ते हमले खिलाफ सिंध बार काउंसिल के सॾ ते एहतजाज। अदालती कार्रवाई जो बाइकॉट। कराची, मलीर, हैदराबाद, सखर, लाड़काने, खैरपुर, नवाबशाह, मीरपुर खास, शिकारपुर, नौशरो फेरोज और कश्मीर समेत बेन शहरन में अदालती कार्रवाई ठप। मिठी, शहदाद कोट, रेतोदेरो, गंबच में वकीलन जा मुज़ाहिरा। अखबारों जो चवण है तकरारी कैनालन खिलाफ 12 अप्रैल से पंजाब जा रस्ता बंद करने जो ऐलान बाद आमिर वड़ाइज ते कातिलानो हमलो कयो वियो। हमले में मुलविस जवाबदारन के गिरफ्तार करे वकीलन के तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। सिंधु दरिया ते धाड़े खिलाफ सिंध वासी सरापा एहतजाज। बदीन में SUP जो गोठ खानानी जद खां कोरवा चौक ताईं 5 किलोमीटर पैदल मार्च। गोठकी में शेरी ताज जे सॾ ते प्रेस क्लब खां सेशन कोर्ट ताईं रैली कढी वई। दौलतपुर सिफन में साफ़ी बिरादरी जे सॾ ते रैली। चंबड़ बरसां गोठ हाजी अल्लन लगारी में शागिर्दन जो एहतजाज। मोरे में शादी तकरीब में घोट समेत जानिन की कैनालन खिलाफ नारेबाजी। मिठी में सिंध के रांदन वारे खाते पारा रिथियल थर जीप रैली में हिस्सो वठंदड़ रेसर सुल्तान धुरमाणी पंहिंजी जीप ते सिंधु दरिया ते कैनाल नामंजूर जा स्टीकर हणी छॾिया। पीपल्स पार्टी सेनेटर सैयद ताज हैदर की जनाजे नमाज अदा। वरी वज़ीर सैयद मुराद अली शाह, रिज़ा रब्बानी, कायम अली शाह, निसार खोड़ो, शर्जील इनाम मेमूर, गवर्नर कामरान टेसूरी ऐं ॿियनि जी शिरकत। सेनेटर ताज हैदर के अब्दुल्ला शाह गाज़ी दरगाह के अहाते में मिटी मां हवाले कयो वियो। पीपल्स पार्टी अखबार 85 वरियनि जी ॼमार में गुज़िरियल राति ख़ानगी अस्पताल में लाॾाणो करे वियो हो। कश्मीर के कच्चे में पुलिस ऑपरेशन दौरान लोहारन की फायरिंग में एक एहलकार शहीद। गिलपुर के कच्चे वरियल इलाके में मुख्फी की बाज़ियाबी लाइ हलंदड़ ऑपरेशन दौरान हथियारबंदन पुलिस से फायरिंग कई। गोलियों लगण सबब एहलकार अनवर अली कल्होड़ो शहीद थी वियो। उमरकोट में नौजवान जो कत्ल के संदस ज़ाल ऐं चाहींदड़ समेत 6 जवाबदारन खिलाफ दाखिल। मक़तूल रमज़ान मरी के भाउ की फरियाद ते माई शमशाद मरी, कैलाश मेघवाणी ॿियनि ते कत्ल केस दाखिल कयो वियो।